नवाबशाह पुलिस मुड़स हथां 5 ॾींहनि खां बांदी बणायल औरत ऐं मासूम ॿारड़ीअ खे बाज़ियाब कराए वरितो आहे। वुमेन पुलिस नवाबशाह जी SHO मरियम भुर्ट ॻुझे इतला ते एयरपोर्ट थाणे जी हद दौलत कॉलोनी में जाइ ते छापो हणी 5 ॾींहनि खां मुड़स शमशेर मेमण पारां हिक कमरे में बंदि कयल नारी खुशबू ऐं संदसि खीर पियाक न्याणी ईमान फातिमा खे बाज़ियाब कराए वरितो आहे। SHO मरियम भुर्ट ॿुधायो त इतला मिलियो त दौलत कॉलोनी नवाबशाह में शमशेर मेमण पंहिंजी ज़ाल खुशबू ऐं खीर पियाक मासूम न्याणी ईमान फातिमा खे गुज़िरियल 5 ॾींहनि खां कमरे में बंदि करे तालो हणी छॾियो आहे। जंहिंखां पोइ असां रेड कयो त औरत ऐं संदसि न्याणी कमरे में बंदि हुई, जन खे तालो टोड़े बाज़ियाब करायो आहे। होॾां बाज़ियाब थियल नारी चयो त मूं ते मुड़स तशद्दुद कंदो हो ऐं मुंहिंजे ॾेर वहीद मेमण मूंसां ॿ दफ़ा ॾाढाई कई हुई। अहिड़ी शिकायत मूं पंहिंजे मुड़स सां कई ऐं पंहिंजे वालिद खे ॿुधायो त हू सदमे में फ़ौत थी वियो। हुन चयो त मूंखे मुड़स हुन जे करे क़ैद कंदो हो त तूं मुंहिंजे दोस्तनि सां जिंसी लाॻापा रख। मुंहिंजे इनकार करण ते मूं ते तशद्दुद कंदो हो। होॾां घरवारी ऐं न्याणीअ खे क़ैद कंदड़ जवाबदार शमशेर मेमण पुलिस खे ॾिसंदे फरार थी वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk